इमरान खान अॼु असेंबली तोड़ण जो ऐलान कंदो या नई तारीख़ ॾींदो। PTI चेयरमैन इमरान खान अॼु लाहौर जे लिबर्टी चौक ते क़ौमी ऐं सूबाई असेंबलीज़ जे 560 खां वधीक मेंबर्स जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदो। इमरान खान पंजाब ऐं KPK जूं असेंबलीज़ तोड़े ऐं क़ौमी असेंबली मां ॿीहर इस्तीफ़ाऊं ॾेई PDM जी सरकार खे वक़्त खां अॻु आम चूंडुनि कराइण लाइ मजबूर करणु घुरे थो। ज़रियनि मूजिबि काफ लीग ऐं ख़ुदि PTI जा केतिरा ई वज़ीर फ़िलहाल असेंबलीज़ तोड़ण जे हक़ में नाहिनि। ज़रियनि मूजिबि इमरान खान पार्टी ऐं इतिहादनि जी अंदरूनी दबाव सबबि अॼु ई असेंबलीज़ तोड़ण जो ऐलान करण बदिरां असेंबलीज़ तोड़ण जी रुॻो तारीख़ जो ऐलान करे सघे थो। ॿई असेंबलीज़ टुटण बाद नयूं सूबाई हुकूमतूं अचण ताईं पंजाब ऐं KPK जा वॾा वज़ीर उहिदनि ते मौजूदु रहंदा। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही जी रावलपिंडी में अहम ऐं हंगामी मुलाक़ात खां पोइ लाहौर में पार्टी अॻुवाणनि सां मुशावरत। ज़रियनि दावा कई आहे त परवेज़ इलाही गुज़िरियल ॾींहुं हंगामी बुनियादुनि ते रावलपिंडी में अहम शख़्सियत सां मुलाक़ात बाद लाहौर में पार्टी जे सीनियर अॻुवाणनि सां मुशावरत कई। ज़रियनि मूजिबि परवेज़ इलाही इमरान खान खे असेंबलीज़ तोड़ण में जल्दी न करण जो मशवरो ॾिनो आहे। मोनिस इलाही गुज़िरियल ॾींहुं इमरान खान सां अहम मुलाक़ात बि कई। अॼु चौधरी परवेज़ इलाही, मोनिस इलाही ऐं हुसैन इलाही जी इमरान खान सां गॾियल मुलाक़ात जा इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त चौधरी शुजात बि क़ौमी मामलनि ते चौधरी परवेज़ इलाही खे मशवरा ॾेई रहियो आहे। इमरान खान पारां पंजाब ऐं KPK जूं असेंबलीज़ तोड़ण जी सूरत में वफ़ाक़ी सरकार पारां इलेक्शन विहण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास में PTI ख़िलाफ़ जारिहाणी पॉलिसी इख़्तियार करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म नून लीग जे अॻुवाणनि ऐं वज़ीरनि खे असेंबलीज़ टुटण जी सूरत में चूंड मुहिम लाइ राब्ता तेज़ करण जूं हिदायतूं करे छॾियूं। इमरान खान दौर जे नाक़िस हुकूमती पॉलिसीज़ खे अवाम में वाइखो करण जूं बि हिदायतूं। पाकिस्तान खे डिफ़ॉल्ट कराइण कंहिंजी कोशिश आहे त ईअं न थींदो ऐं न कंहिंखे ईअं करणु ॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बयानु। वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान सां दोस्ती ऐं वफ़ादारी जी तक़ाज़ा आहे त मुल्क में मुआशी इस्तेहकाम हुजे। मईशत में बारूदी सुरंगूं भरींदड़ हाणे मुल्क जी सियासी निज़ाम में बि इहो सभु कुझु करण जी साज़िश पिया कनि। सियासी शरपसंद इंतिशार पखेड़े दुनिया खे ॿुधाइणु चाहिनि था त पाकिस्तान में सीड़पकारी न कयो। जॾहिं बि मुल्क तरक़ी करणु लॻंदो आहे त फ़सादी लश्कर हरकत में छो अची वेंदो आहे। आइन जी ताक़त सां मुल्क खे कूड़ी हुकूमत खां छुटकारो ॾियारायो हो। हाणे अवाम खे मानी ऐं रोज़गार जी परेशानियुनि खां छुटकारो ॾियाराईंदासीं। इमरान खान जी घरवारी बुशरा बीबी ऐं बनी गाला जे निगरां विच में तोशाखाना बाबति मुबैना ॻाल्हि ॿोल जी ऑडियो लीक। ऑडियो में बुशरा बीबी निगरां खे चवे थी त तोशाखाना जूं जेके शयूं आयूं आहिनि असगर खे तव्हां उन्हनि जूं तस्वीरूं कढण लाइ चयो हो। इनाम नाले निगरां जवाब में चवे थो त मूं त न चयो आहे। बुशरा बीबी कावड़ में चवे थी त पोइ तस्वीरूं छो कढायूं। निगरां वरंदी में चवे थो मूंखे ख़बर नाहे। बुशरा बीबी फ़ोन ते हिकु ॿिए माण्हू खां पुछो त तव्हां इनाम खे तस्वीरूं माणियूं आहिनि। हो त चवे थो त खेसि तस्वीरूं न मिलियूं आहिनि। तव्हांखे तस्वीरूं कढण लाइ कंहिं चयो हो? घर जो तमाशो बणायो अथव। तव्हां केरु थींदा आहियो तस्वीरूं कढण वारा? बुशरा बीबी निगरां इनाम ते कावड़ कंदे चवे थी त अॼु खां पोइ तूं घर में न ईंदे। उन बाद बुशरा बीबी कावड़ में कॉल कटे छॾी। PTI अॻुवाण फवाद चौधरी बुशरा बीबी जी मुबैना ऑडियो लीक खे जाली करार ॾेई छॾियो। मुख़्तलिफ़ ऑडियोज़ रिकॉर्डिंग खे जोड़ियो वियो आहे। जेके सम्झनि था त जाली ऑडियोज़ लीक सां इमरान खान खे नुक़सानु थींदो उहे ख़्यालनि जी दुनिया में रहनि था। फवाद चौधरी जो बुशरा बीबी जे मुबैना ऑडियो लीक ते रद्द-ए-अमल। फवाद चौधरी चयो त इमरान खान अॼु असेंबलीज़ तोड़ण जी तारीख़ जो ऐलान कंदो। मुल्क जी मैशियत ॾींहों ॾींहुं तबाही ॾांहुं वञी रही आहे। परदेही वज़ीर दौरनि ते पौणा 2 अरब रुपया ख़र्च करे छॾिया। हुकूमत जो हर माण्हू अरबे रुपयनि जी फुल लुट करे परदेह खणी वियो। मुआशी सूरतहाल जो दारोमदार सियासी सूरतहाल ते आहे। मुल्की इस्तेहकाम जो वाहिद हल चूंडूं आहिनि।
दादूजी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में मेहर जे टीणे क़त्ल केस जी ॿुधणी उमेरोबाब चांडियो जो वकील पेश न थियण सबबि 7 जनवरी ताईं मुलतवी। फरियादी धुर पारां मेहर जे अॻूणे SHO करीम चांडियो खे बि केस में शामिल करण लाइ दाख़िल करायल दरख़्वास्त जी ॿुधणी 24 डिसेंबर ताईं मुलतवी। उमेरोबाब जो चवणु आहे त SHO करीम चांडियो जवाबदारनि सां गॾिजी मुंहिंजे वालिद चाचे ऐं ॾाॾे जे क़त्ल जी मनसूबाबंदी कई। केस जे शाहिदनि खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। संदनि हयातिन खे ख़तरो आहे, असां थकजण वारा नाहियूं। सरदार चांडियो जो चवणो त अॼु हिकु भेरो ॿीहर फरियादी धुर जो वकील न आयो। असां चाहियूं था त केस तकिड़ो हलायो वञे। इंसाफ़ जी उमीद सबबि 5 सालनि खां अदालतुनि में हाज़िरियूं भरे रहिया आहियूं। ऐं कराची ऐं मलीर बार एसोसिएशन जी सालियानी चूंडुनि लाइ सिटी कोर्ट ऐं मलीर कोर्ट में पोलिंग जारी। 9000 खां वधीक वकील पंहिंजो वोट कास्ट करे रहिया आहिनि। बार एसोसिएशन जी चूंडुनि जे मौक़े ते नौजवान वकीलनि जो मसइलनि जे हल लाइ सिटी कोर्ट आॾो बैनर्स खणी एहतिजाज। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त नौजवान वकीलनि जा काफ़ी मसइला आहिनि जिन खे हल न पियो कयो वञे। वज़ीफ़े सूदो समूरा मसइला हल कया वञनि।